सलात शरीफ। एक बेरो वरी मुहब्बत सां सलात। अञा एक बेरो सलात। अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद। अस्तईज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह पाक जल्ल जलालहू जल्ल शानहू शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए, दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आख़िरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम मंझां चंद लफ्ज़ मूं तिलावत कया आहिनि। इन लफ्ज़नि जे अंदर अल्लाह पाक जल्ल जलालहू इरशाद फरमायो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। चओ, अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीना मअहू, ऐं उहे माण्हू जेकी इन महबूब मुहम्मद सां गॾु आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए में वॾी रहमत ऐं मुहब्बत रखण वारा आहिनि। क़ुरान पाक जा लफ्ज़ क़ाबिल तवज्जो आहिनि। अल्लाह तो फरमाए त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। ॻाल्हि सम्झ में आई? इन जुमले खे असां सम्झूं जेको रब पंहिंजे आसमाननि तो नाज़िल कयो आहे। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। माण्हू पोयों दौर आहे, क़यामत जो कुर्ब आहे, माण्हुनि जूं तबियतूं बिगड़ी रहियूं आहिनि। के नबी खे नथा मञनि, के ख़ुदि ख़ुदा खे नथा मञनि, अल्लाह जी वहदानियत जा इनकारी आहिनि, कम्यूनिस्ट आहिनि, चवंदा ख़ुदा कोन्हे, जहान पाणे थो हले पियो। हिकिड़ा नबी खे नथा मञनि, जे नबी खे मञनि था त पाण जहिड़ो बशर था सॾनि। के नबी जे सहाबनि खे नथा मञनि, जे मञनि था त चवनि था सहाबनि जो शान असांजे वॾे भाउ वांगुरु आहे। प्यारा दोस्तों, हिन महफ़िल जे अंदर त पंहिंजे ज़हननि खे हाज़िर करे, दिलयुनि खे हाज़िर करे ये मसाइल असां समझूं त असांखे अक़ीदो कहिड़ो रखणु खपे। ही जेके हवाऊं घुलियूं आहिनि फितननि जूं हवाऊं घुलियूं आहिनि, उन्हनि में असां पंहिंजे ज़हननि खे साफ़ कयूं ऐं उहा वाट वठूं जेका अल्लाह जे क़ुरान असांखे सेखारी। रब तो फरमाए त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। इन ॻाल्हि में पहिरियों त दलील इहो आहे त अल्लाह आहे, तॾहिं त मुहम्मद खे रसूल बनाए। अल्लाह आहे,
रब आहे जेको चवे थो त जहान पाणे थो हले, हे निज़ाम पाणे थो हले, इन वेचारे जी अकुल जी कमी आहे, समझ कोन्हेसि। जेको खुदा जे वजूद जो इनकारी आहे। भाई ॻाल्हि ॿुधो, तव्हां हारी नारी आहियो, तव्हां सुबुह जो बनी ते वञो, तव्हांजी बनी खेड़ी थी पई हुजे, तव्हां सोचींदो न ज़रूर त यार मूं त हरब कोन हलायो, न को बिल्डोज़र आंदुमि, न तो ट्रैक्टर आंदुमि, न रूसी ट्रैक्टर, न को फील्ड जो ट्रैक्टर। ही खेड़ी केर करे वियो? ॻाल्हि सम्झण जी आहे या न? ज़रूर को माण्हू आयो जंहिं खेड़ी कई, या जोड़ो आयो या ट्रैक्टर आयो, पाणे ॼाणे खेड़ी कोन थी। ॻाल्हि सम्झ में आई? हलो साईं, तव्हां पंहिंजे कमरे में, तव्हांजो घर आहे, कमरे में ओलह पासे ॾों खट रखी आहे, ओभर पासे ॾों दिलो रखियो आहे, उत्तर पासे ॾों कुर्सी रखी आहे, ऐं ॾखिण पासे ॾों हंध बिस्तरा ढेर लॻो रखियो आहे। तव्हांजे घर जी सेटिंग ईअं आहे। सुबुह जो उथो, तव्हां हलिया वियो ॿाहिरि, सुबुह जो जेॾी महिल कमरे में अचो, ॾिसो त खट जी जाइ ते कुर्सी रखी आहे, कुर्सी जी जाइ ते हंध रखिया आहिनि, हंधनि जी जाइ ते दिला रखिया आहिनि। तव्हां ज़रूर सोचींदो त यार को माण्हू आयो आहे जंहिं हे कमु मटायो। ज़ाल खां पुछंदो, अजाणी तो मटायो आहे? उहा बि चए त मूं न मटायो आहे। सोचींदो त ज़रूर को धारियो माण्हू आयो, मूं बि न मटायो आहे, घरवारी बि न मटायो। भला ईअं चवंदो पाणे ॼाणे मटिजी विया हूंदा, चवंदो? ॻाल्हायो सही। अब हे घड़ा मंझि हेॾे हली वई, दिलो हेॾे हलियो वियो, कुर्सी हेॾे, पाणे थी वई हूंदी, चवंदो ईअं? सोचण जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो ज़र्रो बि कंहिंजे चोरण खां सवा नथो चुरे। हा, सिज लथो, तव्हां कमकार लाहे मानी खाई सुतो, आसमान में ॾिठव त ट्रेड़ूं हिते बीठा आहिनि, कती हिते बीठी आहे, खट हितों बीठी आहे, आसमान में सितारा पंहिंजी पंहिंजी जाइ ते, तव्हां सुम्ही पियो। वरी जेॾी महिल पोयों हिसो राति जो थियो, उथियो, यार हे ट्रेड़ूं हितों ॾिठुमि से हेॾे बीठा आहिनि, विछूं हितों बीठो हो सो हेॾों बीठो आहे। तव्हां सम्झो था त इहो पाणे ॼाणे मटिजी वियो? हा, इहो पाणे मटिजी वियो हलियो? अरे का ज़ात आहे, का पावर आहे, का कुव्वत आहे जंहिं इन जहान खे मटायो आहे। हा, हे ॾिसो न, ही मुंहिंजी चादर आहे, हिन जो 1 किलो वज़न आहे। घणो? 1 किलो वज़न आहे। हिते पई आहे, कोन थी वञे, ख़ामोश पई आहे, पर वई आहे कोन वई, वई आहे कोन वई, पाणे ॼाणे हली वई। का कुव्वत हुई, कंहिं धिको ॾिनुसि, कंहिं हलायुसि, कंहिं ज़ोर लॻायुसि, तॾहिं वई। अड़े हिकिड़े किले जी चादर सा उहा बिना कंहिंजे ताक़त लॻाइण जे नथी वञे। हेॾो चंड आहे, होॾे पर ॾिस त सही चंड, अॻिलो हिते बीठो हो, हाणे हिते बीठो आहे, अञा अॻिते वेंदो, वरी लही वेंदो हलियो। केॾी महिल ॾिस पहिरीं तारीख़ जो सनड़ो चंड बीठो आहे, वरी 14 राति ते खिड़ियो सॼे आसमान खे चिमकायूं बीठो आहे। का ज़ात आहे जेका इन चंड खे लाहे थी, उभारे थी, सिज खे लाहे थी, उभारे थी। का ज़ात आहे जेका कुव्वत आहे जेका जहान जो निज़ाम हलाए रही। हाँ, हे 70 मोरी वारा गॾु थियो, साईं ज़िले टंडे मोहम्मद खान वारा, असांजे सॼे मातली वारा गॾु थियो। इहे सभई गॾिजी करे को हिकिड़ो जबल हुजे, उनखे चऊं त इनखे चोरियूं इंच बि हटाए कोन सघंदासीं। आओ की न? मवाली पिया वञनि 3 ॼणा, सो मस्जिद ॾिठूं, आखे यार मस्जिद अलाह दा घर उस ते पिया सड़दा है, ॾियोसि धिका छांव ते करूंसि। हाणे 3 मवाली मस्जिद हेॾी सारी वॾी, अचे ज़ोर ॾिनो, पघर वेही पिया हमरान खां। शाम थी जेॾी महिल पाछूला लड़िया, छांवरो थियो, मसे मसे वञी छांव ते कयो अथसि। 3 मवाली हिन मस्जिद खे चोरे नथा सघनि। ज़िला ऐं तालका गॾु थियनि, जबल
कमल के चोरे न था सगन पर ही सिजवा ही चंद्रवा जंजो हिकड़ो मण न ब मण न चार मण न लखन करोड़न मणन का वधिक इहो वजनिया इहो जे हले थो त को हलाइण वारो रब आहे हां केर तो हलाए वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिल लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम सिजवा जेको पंजे मुकरर रस्ते ते हली रहियो आ कदे भी इंच अगते पोइते न थो थे टाइम न थो घटाए वधाए सियारे जो सिज उन्हारे जो सिज पंजा मुकरर रूट ऐं रस्ता हिन उन्हनि ते हली रहियो आ मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं 5 मिंट सिज अॻे उभरी पवे त जहान जो निज़ाम मटिजी वञे हां परवेज़ साहब त टाइम मटायो आ कलाक अॻिते कई घड़ियूं खणी मटाई आई पर टाइम के मटाए सिज के अॻिते हिकिड़ो मिंट अॻ में उभारे ॾेखारे हां वक्त जो सदर आ पर सारी दुनिया जा सदर गॾु थियनि सारी दुनिया जा बादशाह गॾु थियनि हिन सिज के हिन चंड के हिकिड़ो मिंट भी अॻिते उभारे नथा सघनि हिकिड़ो मिंट रोके बीहारे नथा सघनि पर का ज़ात आहे जेका हिन सिज के हलाए रही आहे वो केड़ी ज़ात आ रब तो फरमाए त ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम या गालिब हिकमत वारे रब जी तकदीर आ जेको हिन जहान जे निज़ाम के हलाए रहियो आ हाणे वरी छा चवंदा आखे सिंह जे अल्लाह होवे त नज़र आवे न नज़र जो कोनी आंदा अल्लाह हुजे त ॾिसण में अचे न हिकिड़ो मास्तर हो मथे फिरियल मास्तर बटड़े अंग्रेजी जा दर्जा पढ़ंदा कम्युनिस्टन सां टूट माण्हुनि सां वेहंदा त वरी पोइ ख़ुदा जे बारे में ॻाल्हाइण शुरू कंदा तोखे ॻाल्हाइणो मूंसां चे ॻाल्हाए त मां जवाब ॾियां न गरीब मिसकीननि जा तो मग़ज़ फेराईंदो वती हेॾे अचे तूं ॻाल्हाए मैदान में त मां तोखे जवाब थो ॾियां न हाणे छा पियो चवे शागिर्दन के लेक्चर पे दे अबा हे छाहे चेसे कलम आ अबा दिसो था कलम आ हां सी दिसू था कलम आ भला ही छाहे चेसे कुर्सी आ नजर अचे वती जे हां सी नजर अचे थी कुर्सी आ भला हे छाहे चेसे यो टेबल आ मेज आ दिसो था चे हां सी दिसू था भला ही छाहे चे या भित्ता दिसो था चे हां दिसू था भला अल्लाह दिसो था छोकरन जो सी कोन था दिसो अबा हुजे त नजर अचे न ॾिसो टेबल नजर थी अचे कुर्सी नजर थी अचे कलम नजर थो अचे भित नजर आहे त नजर अचे थी ख़ुदा हुजे त नजर अचे न ख़ुदा आहे ई कोन त नजर किथों ईंदो हे पियो छोकरनि वीचारा अबोज बेसमझ उन्हनि खे पियो लेक्चर ॾी हिकिड़ो छोकिरो को सियाणो हो उन चयो उस्ताद साहब जे इजाज़त हुजे त 2 मिंट मां ॻाल्हायां जो उथी छोरा छा थो चईं छोकरो उथी बीठो ॿियनि छोकरनि खे मुखातिब थी चए बा ॻाल्हि ॿुधो साईं चवे थो जेका शइ हूंदी त नज़र ईंदी जे नज़र न अचे त माना शइ आहे ई कोन साईं में अकुल आहे असां वारे उस्ताद में अकुल आहे छोकरनि खे पुछी तव्हांखे अकुल साईं में नज़र अचे थो छोकरनि जो असां कोन थो ॾिसूं चइबो भेण अकुल हुजेसि त नज़र अचे न पान चवे तो जेका जे हूंदी त नजर ईंदी जे अकुल हिन में हुजे त नजर अचे न चुप जो थियो त वरी कुछण जी घिटी न रही मास्तर खे हां ओ मुंहिंजा प्री प्यारा रब जी ज़ात आहे जेको जग जो निज़ाम हलाए रही आ जो अल्लाह पर चवन था रब आहे त नजर न थो अचे कीअं हूंदो रब भला केड़ी सूरत थस भला किथे थो रहे व दरब लना मसलन व नसिय खल्कह बानो मूं रब जे लाइ मिसाल थो ॾे कीअं हूंदो अलाह केड़ो हूंदो किथे आ कीअं मुंहिंजे लाइ ॻाल्हियूं थो करे
रब तो फरमाए त बानो मुझे ला कम्युनिस्ट मुझे ला गालियों तो करे व नसिया खल्क पंजी तखलीक के विसारे छड़ी त उन वो पान पैदा किए थियो आ काल मैं युहिल इज़ाम वही रमीम चवे तो असां मरी वेंदासीं कब्र में पइजी वेंदासीं असांजा हड्डा भी मिट्टी में ॻरी वेंदा मैं युही केर जियारींदो केर वरी ज़िंदा कंदो केर असांजे उन मुअल हड्डुनि के जेरो कंदो कुल ओ मुंहिंजा प्री ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम तू फरमाए मुझो रसूल तू ही मुझो पैगंबर तू ही पैगाम मुझो ज़बान तुझी हुजे कलाम मुझो ज़बान तुझी हुजे हुक्म मुझो पहुंचाइण वारो तू आ छो त रसूल मुझो तू आ मुहम्मदुर रसूलुल्लाह इन्ना अरसलनाक शाहिदम व मुबश्शिरन व नज़ीरा बेशक असां तोखे रसूल बनाए मोकलियोसीं अरसलनाक शाहिदा तोखे हाजिर नाजिर बनाए मोकलियोसीं शाहिद ऐं मुशाहिदे करण वारो बनाए मोकलियोसीं मुबश्शिरन ओ मुंहिंजा महबूब तू मुबारकूं ॾियण वारो आ तू ड्रेजारण वारो आ तू मुंहिंजा पैगाम पहुचाइण वारो आ हे जेके एतिराज़ था कनि मुंहिंजा महबूब तू इन्हनि खे जवाब ॾियो कहिड़ो काल मैं युहिल इज़ाम वही रमीम ये था चवन त असांजा हड्डा मिट्टी में ॻरी वेंदा केर जियारींदो केर उथारींदो कुल युही हल्लज़ी अनशअहा अव्वल मर्रा व हुवा बिकुल्लि ख़ल्क़िन अलीम ओ मुझा महबूब तू चईने त तवा के वरी उहो जियारण वारो आ जे पहिरियों भेरो तवा के पैदा कयो हुयो पहिरियों भेरो जॾहिं तुंहिंजो कोड़ा खान वजूद ही कोन हुयो लौंग खान तुंहिंजो वजूद ही कोन हुयो हाँ पाणीअ जो फुड़ो हुयो अबे जे पुठीअ मां निकतो अमड़ जे सीने मां निकतो उन्हनि ॿिनि पाणियुनि खे रब हिकिड़ी मखसूस जाइ ते गॾायो पोइ उन पाणीअ जे अंदरि कंहिं तुंहिंजी सूरत जा चिट वेही चिटिया आहिनि सुभान अल्लाह हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मां उहो रब आहियां जो माउ जे रहमन जे अंदरि जीजल अमड़ जे पेट जे अंदरि तुंहिंजी सूरत जा चिट मां रब वेही चिटींदो आहियां हाओ कर न कहिड़ा सुहिणी सूरत बनाई हवा इन जो थोरो मुंहुं हेरी कर हाँ ओ मुझा प्री प्यारा जॾहिं असांजो वजूद न हुयो अणहूंद मां रब हूंद बनायो सोहणियूं अखियूं ॾिनई हथ ॾिनई पेर ॾिनई दिल ॾिनई कन ॾिनई ॾिनई कोन ॾिनई हाँ रुगे कन ॾिनई पर कननि में वरी ॿुधण जी कुवत बि रखाई कन हुजन हा ॿुधण जी कुवत न हुजे त ॿोड़नि खां पुछ ॻाल्हि सम्झो था अखियूं ॾिनई पर अखियुनि में बीनाई बि रखायई मुझा प्री प्यारा रब तोखे नक ॾिनो त नक में सिंघण जी रब कुवत ऐं सलाहियत बि ॾिनी रब तो फरमाए त इहे तुंहिंजी सूरत जा चिट वेही मूं रब चिटिया तोखे ठाहियुमि पोइ मां रब कादिर आहियां जो मारिया वरी दोबारो जेरो करे उथारिया त इन ॻाल्हि जे मथां मां अल्लाह कादिर क़दीर आहियां रब तो फरमाए त या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ए
इंसान तो के केड़ी चीज पंजे करीम रब का मगरूर बनाए छड़ियो अल्लज़ी खलकक जे रब तो के पैदा कयो फअदलक फसवाक फअदलक फी अय्य सूरत मा शा रकबक तो के सैलिए कयई उजवा ठाहू का ठायई बराबर ठायई हिकड़ी टंग हुजे हां 2 फुट ऐं बी 2.5 फुट कोन समझो हिकड़ी अख हुजे हां हिते बी वरी हुजे हां निड़ ते गाल ठहे हां हिकड़ो कन हुजे हां 2 इंचन जो बियो कन हुजे हां फुट जो गाल ठहे हां फअदलक तुंजा उजवा सैलिए बनायई अरे सारी दुनिया जा डॉक्टर गडु कर सारी दुनिया जा दानिश्वर सियाणा गडु कर हिकड़ी किविल भी कोन ठाए सघंदा हाँ पर हो जो भू भू करे चक हणंदो आहे एड़ो मच्छर भी कोन ठाए सघंदा हाँ केडी मल मच्छर खे त ॾिसो सनड़ी चुंब त सनड़ी सुई मां त शहर में तो रहां तहां बहराड़ी वारा आयो वधीक वाक़ुफ़ आयो मच्छर खां सुई केड़ी सनड़ी अथस पर वाह जो पावर अथस सुई हिय जो हणे त पैर जी तरी केडो सख्त चम आ पर उन में बिसट पार हाँ पर इहा सुई जेका अथस न इन जी इहा विचों पोरी अथव खाली आहे जी नीडल सिरिंज हणंदा आहिनि सुई डॉक्टर हणंदा आहिनि विचों खाली हूंदो आहे दवा अंदर वेंदी आहे इन सनड़ी सुईअ जो विचों खाली अथसि ॻाल्हि सम्झव पोइ जेॾी महिल हीअं अंदर सुई घेड़ाईंदो आहे न त पोइ हाणे रत माण्हू जो आहे घाटो रत घाटो आहे हीअं फुड़ो हेठि किरे थोरी देरि खां पोइ ॼमी वेंदो घाटो रत इन सनड़ी सिरिंज मंझां सनड़ी नीडल मां कीअं निकिरे पोइ इन पंहिंजो सिरिंज में इन सुईअ में अंदर हीटर लॻल अथसि जेॾी महिल हणंदो आहे अंदर हीटर चालू कंदो त रत पटड़ो थींदो गरम थींदो पटड़ो थींदो विटड़ी पवंदो टघिरी पवंदो रत छिटरो थी पवंदो पोइ बिस्मिल्लाह करे छिकींदुसि पोयो टैंक भरजी वेंदसि हाँ अरे हे पावर इन खसीस जानवर में हेतिरियूं सलाहियतूं कंहिं रखियूं हाँ हिन खे ही कुवतूं कंहिं ॾिनियूं केॾी महिल कोरीड़े जी तानी ते वेही ॾिस त केॾी सुहिणी ठहियल आहे कोरीड़े जी तानी ॾिस कीअं सुहिणी ठाही अथसि ॾेंभूअ जो मानारो माखी जो मानारो ॾिस उहे जेकी उन जा सोराख आहिनि सभु गोल पिलकार ते पूरा ठाहूका ठहियल हर कुंड पंहिंजे वज़न में पूरी ही किथों कारीगिरी ही टेक्निक कंहिं आंदी इन पखीअड़े इन जीतड़े के इन नंढड़े जानवर के इहा समझ सलाहियत कंहिं ॾिनी चओ त का ज़ात आहे जेका इन्हनि खे सम्झाए रही हाँ रब तो फरमाए त या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ए इंसान तो के केड़ी शे पंजे करीम रब का मगरूर करे छडियो आ जो जे रब जो खाई थो पी थो जे रब जी बादशाही में रहो पियोई जे मालिक करीम तो ते किरोड़े एहसान कया आहिनि अब आहिनि या न 70 मोरी वारा इए ढकरजी विया हो भत खाधो तो कोन खाधो तो हाँ खाधो तो ना तॾहिं झूठा भी घणा अची विया हाँ अरे रब जी रोज़ी थो खाई रब तोखे नित नई रोज़ी खाराई ओ मुंहिंजा पीरी प्यारा मुल्क रब जे में रहियो पियो आहे बादशाही रब जी में रहियो पियो आहे खाई रब जो पी रब जो नेमतूं रब ॾिनई वरी उन रब जो दर छॾे ॾिनुई उन मालिक करीम जे दर ते हाज़िर न थी तुंहिंजी मस्जिद वैरान पई आहे होटल आबाद आहे ओताक आबाद आहे घर आबाद बनी आबाद पर अल्लाह जे घर के वैरान करे छड़ी रब तो पूछे त मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ माना तो के केड़ी चीज पंजे करीम रब का मगरूर बनाए छडियो हां वडेरो सडु करी त विंदेस या कोन विंदेस हां भला बिरादरी जो सडु मिले विंदे कोन विंदे सिपाही सडु करी त विंदे कोन विंदे ऐं
वाहिदुल कहार जो सॾु मिलियो, रब्बुल आलमीन जो सॾु मिलियो, हय्या अल सलात हय्या अल फलाह, अचो निमाज़ ते, अचो छोटकारे ते। कंहिंजो सॾा ॻाल्हायो? वॾेरे जो सॾा, मुल्ला जो सॾा, कंहिंजो सॾा? अल्लाह जो सॾा। पोइ उन सॾ ते वञणु खपे या न वञणु खपे? वञणु खपे या न वञणु खपे? हा ओ मुंहिंजा पिरी प्यारा, अल्लाह जे सॾ ते न वञी मालिक करीम जे सॾ पुकार ते, ऐं सॾ बि तुंहिंजे फ़ाइदे जे लाइ, उन सॾ ते न वञी रब थो फरमाए त मां गर्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान तोखे कहिड़ी चीज़ पंहिंजे करीम रब खां मगरूर बनाए छॾियो। हेॾा रब जा एहसान, वरी हेतिरो बेवफा। अड़े हिकिड़े चांहि जो कोप न केरु प्यारई त सॼी उमिरि थोरो ॻाईंदो ई दादा फलाणे चांहि पीआरे, फलाणे जे ओताक ते बि दादा मानड़ी खाराई बेली, तॾे जो भलो माण्हू, सॼी उमिरि हुनजा शुक्राना ॻाईंदो ई, पर रब तोखे किरोड़ नेमतुनि सां नवाज़ियो आहे। उन मालिक करीम जो को हक़ आहे या न? ॻाल्हायो, रब जो हक़ आहे या न? कहिड़ो हक़ आहे? उन रब जी पूजा कर, उन रब खे अकेलो वहदहू ला शरीक मञ, रब जी ज़ात में, उन जी सिफ़ात में कंहिंखे शरीक न कर। चओ त अल्लाह अल्लाह हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा, वो अल्लाह हुआ जो नाहे को इबादत जे हक़दार, सिर्फ हिकड़ी ज़ात इबादत जे लाइक रब हिकड़ो वहदहू ला शरीक। उन्हें रब जो चयो मञ, उन्हें रब जी पूजा कर, पंहिंजी पेशानी रब जे दर ते झुकाए त रब तुंहिंजे रिज़्क रोज़ी में बरकतूं विझी छॾींदो। तंगियूं लही वेंदई, मर्ज़ लही वेंदई, दर्द लही वेंदई, परेशानियूं लही वेंदई। जॾहिं पंहिंजे रब जे दर ते ईंदे त सभु ॾुख रब तुंहिंजा लाहे छॾींदो। तकलीफ़ूं छो थियूं अचनि? जो जंहिं रब जो खाऊं पीऊं वरी उन रब जो दर छॾे ॾिनोसीं। हा ॾिसो न, घोड़ो पंधु सही न कंदो आहे टांगे में त मालिक ॿ टे चंबुक हणंदुसि। तूं हर पियो वही खेड़ी जे ढगो जाट मजा निकिरी वञे त सोटो हणंदेसि न। हा जेकॾहिं पंधु सही न करे त उनखे चंबुक हणबा आहिनि त सिधो हल। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, असां बि पटड़ी तो लही विया आहियूं, पटड़ी दीन वारी तो लही वियासीं। निमाज़ छॾे ॾींसीं, रोज़ो छॾे ॾिनोसीं, क़ुरान छॾे ॾिनोसीं, मस्जिद छॾे ॾिनीसीं, रब जे दीन खां जी वारी पटड़ी तां लही वियासीं। इहे सोटा कुदरती लॻा आहिनि। केॾी महिल बीमारी, केॾी महिल दर्द, केॾी महिल महांगाई। हाणे रड़ लॻी पई आसीं, अटो कोन्हे, अटो कोन्हे, घोड़ा ॾेई आयासीं, चांवर महांगा थी विया, लथा बि पंहिंजे मुल्क में, कणक बि हिते लथी पर पूरी कान्हे का। मुंहिंजा पिरी प्यारा, इहा सभु असांजे अमलनि जी शामत आहे। ये सब वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम। रब तो फरमाए त जाब तवां के दुख दर्द मुसीबत अचे तो, या सब तवां जे हथन जी कमाई आ, यो सब तवां जे अमलन जी शामत आ। तवां जा अमल सुठा नाहिन, इन जे करे तवां तंगियूं ऐं तकलीफूं ॾिसो था। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। वो मुझा पिरी प्यारा, रब तो फरमाए तो मुझा बाना मुझी रोजी तो खाई तो मुझे दर ते झुकी पो। रब जे दर ते अची ॾिस त वरी रब रंग केड़ा थो लाए वई। हाँ घर वारी चयोसि त फ़कीर वञ कुछ कमाए आ, घर में अटो कोने को, कुछ कमाए आ। ॿाहिरि निकितो, सोचींदा हाणे कंहिंजी मज़ूरी कयां, काॾे वञा, का मस्जिद ॾिठी वञी उन में निमाज़ पढ़णु शुरू कई। सॼो ॾींहुं नफ़िल पढ़ंदे शाम जो मोटी आ। ज़ाल पुछियसि कुझु कमाए आए? चई हा, मुंहिंजो जंहिं सेठ वटि मज़ूरी करियां वॾो मालदार आहे, वॾे पैसे वारो आहे, सो उन चयो सुभाणे 2 ॾींहंनि जी मज़ूरी गॾाए ॾींदुसि। वरी ॿियो ॾींहुं थियो, ज़ाल चयो उथी वञी कमाए आ। वरी बि वियो, चई हाणे ॿिए जो दर कहिड़ो वठी वठां, छो न रब जे दर ते वञी विया।
छाखे वनी छो बेली थिए बियन जो वठो कंजक करीम जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जे जो इश्क अल्लाह सी जनी दांद न बिज तनी तुझो आसरो पोए उभारी सिज अवल दी उन्हन खे वरी बियो ॾियारो मस्जिद में इबादत करे शाम जो मोटियो ज़ाल पुछस कुछ कमाए आंदुई जे हा सुभाणे 3 ॾींहंनि जी मजूरी गॾु मिलंदी वरी 3 ॾींहं जो ज़ाल मोकिलियुस वञ कुछ कमाया वरी भी मस्जिद में अचे अल्लाह जी इबादत में वेठो हाणे 3 ॾींहं जेॾी महिल थियो शाम थी त हथड़ा दुआ जा खई मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम हाणे ज़ाल बि मेहणा ॾींदमि त कहिड़े सेठ वटि वियो आहीं मुंहिंजा मौला तुंहिंजे खज़ाने में भला कहिड़ी खोट आहे मुंहिंजा रब हाणे मूंखे ॾे त मां पंहिंजे घर बचनि ॾे कुझु खणी वञा दुआ घुरी अखियुनि में लुड़क अची विया रब खे सॾड़ो कयईं मोटियो जी हाणे हथे खाली कीअं वञा हिकिड़ो वारी जो दड़ो ॾिठई सो वारीअ जी खणी पंहिंजी चादर विछाए उन में वारीअ जी हड़ ॿधी मथे ते रखियईं ज़ाल ॾिसंदी शायदि अटो खयूं थी अचे परे खां त झेड़ो न करे जेॾी महिल घर पहुतो त सुभान अल्लाह घर जे दरवाज़े ते उठनि जी कतार बीठी आहे अनाज जा ढेर बि पिया आहिनि ॿारड़ा बचड़ा ख़ुशीअ में टहकंदा था वतनि नवां कपिड़ा बचड़नि खे पाता पिया आहिनि ज़ाल खां पुछई घर जो पहुतो त ज़ाल बि ख़ुशीअ में मसरूर पुछण लॻुसि त ॾे ख़बर घर वारी छा हाल आहे चई जे सेठ वटि तूं कमाईंदो न त ड्राए छॾियो असांखे कीअं भला हींअर थोरी देरि अॻु में हिकिड़ा माण्हू आया हे उठनि जी कतार बि काहे आया आहिनि हे अनाज हे कपिड़ा हे लटा हे मानियूं हे पैसा चयो अथनि त असांजे मज़ूर खे सेठ साहिब चयो आहे त मज़ूर असांजे खे सलाम चइजो अञा दिलि सां मज़ूरी कंदे त अञा दिलि सां तोखे उजरत मिलंदी सुभान अल्लाह फ़कीर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ज़ार ज़ार रोई वेठो मुंहिंजा मौला तूं केॾो करीम आहीं 3 ॾींहंनि में एॾो रंग लातो अथई जो के दुनिया जे अमीर वटि सॼो साल कमाया त बि एतिरो न ॾे हा जेतिरो हिकिड़े ॾींहं 3 ॾींहंनि जी तो मज़दूरी अता फरमाई आहे घर वारी खे चईं त हाणे वेही खा पी मूंखे छॾ त मां पंहिंजे रब जी इबादत वेही वरी से हो जेका हड़ वारी जी ॿधी आयो हो न जे हाणे इहो पोतड़ो तो खोलियां चादर खोलियां उहा हड़ जो खोले त उहा वारी जा ज़रा सभु सोन जा बणिजी जे घर वारी हाणे तूं बि खा तुंहिंजा 7 पीढ़ियूं बि खाइनि त बि कोन खुटाए सघंदा हा रब ॾिए थो या कोन थो ॾिए थो कोन थो ॾिए हा रब जो दर छॾियो अथऊं न तॾहिं सूरनि में आहे तॾहिं परेशानी में वरी छा चवंदी अदा मुंहिंजी फलाणे रोज़ी बंदि करे छॾी आहे फलाणे मूं ते इल्मु कयो आहे मुलनि वटि वञी ॾिसो न ढेर लॻा पिया आहिनि माण्हुनि जा कतारूं लॻियूं पियूं आहिनि फलाणे मूं ते कारो इल्मु कयो आहे फलाणे मुंहिंजी रोज़ी बंदि कई अड़े रोज़ी माण्हू बंदि कंदा आहिनि रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो रब आहे हाणे हो जेको मुल्ला जंहिंखे तूं चईं थो रोज़ी मुंहिंजी खोले ॾे उहो 10 रुपयनि जे लाइ 20 कूड़ थो ॻाल्हाए तुंहिंजी रोज़ी खुले न खुले पर कूड़ कुॾे पंहिंजी रोज़ी खोलियूं वेठो आहे सॼो ॾींहुं था कूड़ कुट असांजो अकुल ख़ुदा समझ ॾिए छल उन्हनि मुलनि जे पोयां अड़े तूं वठ दर रब जी ज़ात जो ॾिस त तोखे कीअं थो रब ठाहे छॾे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब कहो तसंदी रख तांग तलब कहो तसंदी रख तांग तलब पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब कहो तसंदी रब जो दर वठ रब के दिल से याद कर जेके नमाज न पढ़ंदा आहियो से नमाज 5 वक्त पढ़ो हाँ
निमाज़ शुरू कर अॼु निमाज़ शुरू कर अॼु सां महिरबानी जा दर खुली वेंदई तू ॾिस वेही आज़माए ॾिस फ़क़ीर जी ॻाल्हि तोखे यकीन न अचे त दस्तावेज़ खणी आ मां तोखे लिखी थो ॾियां तू सच्ची दिल सां रब खे यादि कर रब तुंहिंजा ओला कम बि सोला बनाए छॾींदो ऊंधा कम बि सिधा थी पवंदा मुश्किलातूं माफ़ थी वेंदई रिज़्क़ रोज़ी में बरकतूं पइजी वेंदई रब तुंहिंजी ॿिन्ही जहाननि जे भलाई जा दर खोले आहे पक आहे यकीन हाँ ओ मुझा पिरी प्यारा बाकी जे अल्लाह जो दर छॾींदे निमाज़ छॾींदे हमरा हिकिड़ो वञे पियो रस्तो ॾेयूं सो ॿियो हिकिड़ो माण्हू अचे मिलियुसि अबा काॾे थो वञी चए फलाणे ॻोठ थो वञा चए मां बि ओॾे थो वञा गॾिया हलूं भला चई तूं आहीं केरु चई मां शैतान आहियां भेण ख़ुदा पलई तूं मूं ॾे काॾे आई मूंसां कीअं थो हले चई न तूं बि वञी थो हेॾे मूंखे बि हेॾे वञिणो आहे गॾिया था हलूं ख़ैर साईं अॻिते हलिया हिकिड़ो ॻोठड़ो हुजे उन खां गुज़रिया त बांग आई ट्रेपारी जी शैतान बि ॿुधी हुन हमरा ॿुधी न को शैतान मस्जिद में वियो न को उहो वियो वरी अॻिते हलिया त ॿियो ॻोठ आयो वरी सिजल थई बांग ॿुधूं न को हो वियो न को हो वियो मस्जिद में वरी अॻिते वधिया त सोमाणी जो टाइम थियो न को शैतान वियो मस्जिद में न को हो हमरा मस्जिद में वियो त शैतान बाहूं ॿधी चयो बा तूं मुंहिंजो ॾाढो ई हो भेड़ा मूंखे अलाह चयो त आदम खे सजदो कर हिकिड़ो सजदो न कयुमि सो आदम खे अञा ताईं मूं ते लानत पई थी वसे हिकिड़ो सजदो छॾी भेड़ा तो ॿे पारी छॾी टे पारी छॾी सिजल तो छॾी सोमाणी छॾी तूं त मुंहिंजो बि ॾाढो थी भली मुंहिंजी तो मां न गॾिजा तोसां शैतान तो बहु करे भॼी वियो आहियो ओ मुंहिंजा पिरी प्यारा असां अल्लाह जे धरती ते रहिया पिया आहियूं अल्लाह जी रोज़ी खायूं ऐं रब जो दर छॾियूं वेठा हुजूं पोइ छा थो सम्झी रब जो दर आबाद कबो निमाज़ पढ़बी हथड़ो मथे खणो मां ॾिसां भला ओ ये परियां बीठल जेकी आहिनि हथड़ो त मथे मथे हथ खण त मां ॾिसां ख़ुदा तव्हांखे ख़ुशि कंदो अल्लाह साईं शाद ऐं आबाद कंदो 5 वक्त निमाज़ पढ़ो मस्जिद के आबाद कयो रब तव्हांजी रोज़ी में बरकतूं विझी छॾे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रब तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे मञणो पवंदो त अल्लाह आहे ऐं अल्लाह फरमाए थो त मुहम्मद मुंहिंजो रसूल छा आहे छा हिकिड़ा चवनि था त हो हिकिड़ा चवनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले त उहो वफ़ात करे वियो मज़ार में वञी पियो मिट्टी में मिली वियो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह उहे चवनि था नबी वफ़ात करे वियो असां चऊं था त तूं तुंहिंजो नबी वफ़ात करे वियो हूंदो असां जे मिठे मुहम्मद जो कलमो पढ़ियो आहे असांजो सोनो हयातुन नबी आहे ॻाल्हायो हयातुन नबी आहे चओ सोनो हयातुन नबी आहे अॼु बि मुंहिंजो दिलबर मुहम्मद ज़िंदा मौजूद आहे कुरान तो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे हां कीअं आहे गुंबद खदरा में महबूब पंहिंजे जिस्म पाक सां वेठा आहिनि पर मुंहिंजे महबूब जी निगाह पूरे जहान ते आहे हां ॾिसो न ही चंद्र पंहिंजी जाइ ते बीठो आहे चंद्र पंहिंजी जाइ ते बीठो आहे पर हींअर 70 मोरी में ॾिसूं था इहो चंद्र नज़र अचे थो पियो आहे वरी मातली में वञी ॾिसो त साॻो चंद्र बीठो आहे मोये में ॾिसो त साॻो चंद्र बीठो आहे साईं टंडे हलिया वञो साॻो चंद्र बीठो आहे वरी साईं हिंदुस्तान हलिया वञो उते बि चंद्र बीठो आहे वरी साईं हेॾो परियों यमन हलिया वञो ईरान हलिया वञो अफगानिस्तान हलिया वञो इराक हलिया वञो सऊदी हलिया वञो वेंदे अमेरिका ताईं वञो चंद्र बीठो आहे जे हींअर तूं ॾिसींदो पियो उहे बि ईअं चंड खे ॾिसनि था पिया चंद्र हिकिड़ी जाइ ते बीठो आहे पर रोशनी सॼे जहान में इन चंद्र जी रोशनी जीअं 70 मोरी ते आहे तीअं मोये में बि आहे
ते मातली में बाहे ते टंडे में भी चंड जी रोशनी आहे चंड वारा सब दिसन था पिया सबको हितू चंड के दिसे तो पियो आहे कि न अरे मदीने वारो साईं वेठो गुंबद खदरा में आ पर महबूब जो नूर सजे जहान में फैले सजे जहान के मदीने वारो इए तो दिसे जे सरिया जो दाणो तरीअ ते रखियो हुजे तो मानू दिसंदो आ पियो इए सजे जहान के मुझो सोनो नबी दिसी रहियो हां ऐं जे महबूब जिथे वञण चाहन न तो वञी सघन था बनफ्से नफीस जिते वञन जेके दीदार कराइन दुनिया जे जेड़े भी कोने में पर आसमानन ते जमीनुन ते जिते भी मदीने वारो वञण चाहे तो वञी सके तो हाँ अरे पीरन जो पीर दस्तगीर मुझो सोनो बगदाद वारो साईं बुधो थई हाँ मनी तो पीरन जे पीर के मुरीद आयो से साईं रमजानुल मुबारक जो महीनो आ दिल चवे थी अज रोज़ो मुंह वट अफ्तार कयो साईं अज रोज़ो मुंह वट खोलियो मुंजी दावत खाओ साईं फरमाए पुत्र तुंजी दावत कबूल आ रोज़ो तो वट खोलींदासी दावत कबूल थी हुन से वनी घर के छिनकार कया बुहारियूं फणियूं फुलकारा तैयारी कंदो थे साईं जन मुर्शिद दा अचन ओ ही सागो डी बियो मानू आ साईं के भला दिल चवे थी अज रोज़ो मुंह वट अफ्तार कयो अबा रोज़ो तो वट खोलींदासी हाणे हिकिड़ो ॿियो वेठो हुजे उहो बि चए हाणे साईं हुन जी दावत बि क़बूल कई आहे वरी हे बि थो चवे साईं फरमाए बा रोज़ो तो वटि खोलींदासीं हाणे सोचे पियो त हिकिड़े जो घर मिसाल जी ॻाल्हि हिकिड़े जो घर आहे 70 मोरी ॿिए जो घर मोए हाणे साईं मोए वारे वटि वेंदा या 70 मोरी वारे वटि तेसी वरी टियों मुरीद आहे साईं किबला टंडे में मुंहिंजो घर आहे मिसाल थो ॾियां मुझो घर टंडे में आ साईं के बोला रोज़ो अज मुंह वट खोल अबा पुत्र तुंजी दावत कबूल आ रोज़ो तो वट खोलींदासीं साईं वरी चौथो मुरीद आ साईं खोरवा में मुझो गोठा मेहरबानी के रोज़ो मुझे तॾे ते हलो मुंजी दावत कबूल उन जी दावत कबूल कयो हाणे सोचे पियो वेठो फ़कीर त हाणे साईं जन वींदा त वींदा केंडे तेसी पंजो मुरीद आ साईं के बोला मुंजी दावत कबूल कयो बा तू किथे घर किथे दई पुत्र चेसी मुझो घर मातली में अबा पुत्र तुंजी दावत कबूल है तो देंदासी यानी बगदाद में साईं रहंदा तो बगदाद जे मज़ाफात जा गोठ हुया शहर हुया उन्हन पंजो नालो पे खयोसी फलाणो गोठ फलाणो महलो फलाणी जाए ता जो 40 मुरीदन जी दावत कबूल कई 40 मुरीद रोज़ो हिकड़ो डी हिकड़ो वक्त हिकड़ो 40 मुरीदन जी दावत हिकड़े जो घर मशरिक त बे जो मगरिब हाणे सोचण वारो बि सोचे त साईं जन वींदा केंदा ॿियो ॾींहुं थियो जामिया में साईं जी मस्जिद मुबारक में फ़कीर आयो अल्हम्दुलिल्लाह दा साईं जन रात मुंह वटि आया रोज़ो मुंह वटि खोलियूं मगरिब नमाज़ असांखे पढ़ायूं ॾाढा करार थिया दीदार थिया ॿियो पियो चए दादा साईं जन त रोज़ो मुंह वटि खोलियो कड़े में साईं जन आया टे चो न दा साईं जन टंडे में मुंह वटि आया रोज़ो त मुंह वटि खोलियो हुयो हुन चयो बा न साईं जन त मुंह वटि खोरवा में आया ता जो 40 मुरीदन चयो त रोज़ो साईं जन असां वटि खोलियो साईं जे साहबजादे सैयदना अब्दुल रज़ाक सोने फरमाए त बा झगड़ो न कयो साईं जन रोज़ो पंहिंजे घर खोलियो साईं जन अफ्तारी जे टाइम ते पैर बि ॿाहिरि कोन कढियो पंहिंजे घर हुया हवेली में रोज़ो खोलियो अरे हे त बगदाद वारे साईं जो कमाल आहे जेको मदीने वारे साईं को फैज़ जो ज़रड़ो खणी बगदाद में वंडण आयो ही तो थी हिकड़ी शाख पर जिते फैज़ जो समुंड ऐं दरिया मदीने वारो साईं उन मुंहिंजे महबूब जो कमाल चाहो हाँ सही बुखारी जी हदीस आ मता चई त पीरान पीर जो मिसाल ॾेई हलियो वियो अच तोखे बुखारी जी हदीस ॿुधायां जेको इनकार करे त पोइ सम्झ त अंदर में बुखार अथसि बुखारी जी हदीस नथो मञे माना बुखार चढ़ियल अथसि समझो अल्लाह शरफ बुखार वारन का बचाइंदो है हाँ बुखारी शरीफ में हदीस आ त मानू जेडी मल वफात तो करे इदा कुबिरल मय्यत अताहु मलकान मय्यत कब्र में पूरजे तो त मलाइक बौने वट मुनकिर नकीर अचन था ऐं कब्र में मदीने वारे मीर जी जाते बाबरका जो जलवो ज़ाहिर थो थी
ऐं मलाइका था चवनि त मा कुंत तकूल फी हक़ हाज़र रजुल, हिन मर्द जे बारे में छा चवंदो हुए? अर्रजुल अर्रजुल मा तकूल फी हक़ हाज़र रजुल, रजुल उन खे सरबो आहे जेको रूह माल जसद हुजे, रुगे जिस्मानी तरह न, रुगे रूहानी तरह न, पर रूहानी ऐं जिस्मानी तरह जॾहिं पंहिंजे ज़ाहिरी जिस्म समेत को अचे त उन खे रजुल सरबो आहे। त हर कब्र जे अंदर मदीने वारे मीर जी ज़ात हाज़िर थिए थी। हिकिड़ो मोये में वफ़ात करे वियो, ॿियो मातली में वफ़ात करे वियो, टियों शाम में मोह, को रूम में मोह, को यमन में मोह, को हिंदुस्तान में मोह, को अफगानिस्तान में मोह। हिकड़े टाइम ते 1000 माण्हू कब्र में दफन थिया। वाह वाह मुंहिंजा मदीने वारा साईं, हर कब्र जे अंदर मुंहिंजे दिलबर नबी जी आमद थी। हाँ तो मञणो पवंदो त मदीने वारो साईं हयात नबी आहे ऐं मुख्तार नबी आहे, इख्तियार वारो नबी आहे। अज भी मदीने वारो जो इख्तियार हले थो पियो। किए थो हले? साईं फरमाइंदा इन्नमा अन कासिमुन वल्लाहु योती, दींदो रब्बा वंडींदो मां मोहम्मद करीम, दींदो रब्बा वंडींदो केरा। पो जेकॾहिं वंडे थो न बीठो, शे खुटंदी त वंडींदड़ खां घुरबो न। हाँ मिसाल जी ॻाल्हि, हाणे ही जलसो 70 मोरी ते थियो, मिसाल के अलाह जे बाने ख़ैरात कई, सभिनी जे लाइ नंगर तैयार थियो, नंगर तो उन जो हूंदो, पर खाराइण ते को मुक़रर हूंदा माण्हू, ओ सेठ साहब पाण त कोन खाराईंदो न। मिसाल पेट्रोल पंप वारे साईं हे ख़ैरात कई, दादा हे सॼे जलसे खे मुंहिंजे तरफ़ूं लंगर खाराए। ख़ैरात त पेट्रोल पंप वारे जी आहे, पर खाराइण वारा त ॿिया हूंदा। हाणे पाटणे में जे तुंहिंजो भत खपी वञे त पोइ उन खाराइण वारे खे चवंदे त दादा मूंखे ॾिजांइ, भत खुटी वियो आहे, मूंखे भत ॾिजे, या पेट्रोल पंप वारे खे छॾींदे। आहे ख़ैरात उन जी, वंडी जो सखा उन जी आहे, पेट्रोल पंप वारे जी, पर विरहाए त हे थो न बीठो, खुटी पियो भत, अदा मूंखे भत ॾिजे, खुटी वियो हलियो। हाओ कन न? हाँ खजाना रब जा हिन, मिल्कियतूं रब जूं हिन, पर वंडण वारो मदीने वारो साईं आहे। वदा जेकॾहिं का शइ घुर्जे थी, जेकॾहिं चयोसीं या रसूल अल्लाह हीअ शइ अता कर, त शिरक नाहे, शिरक नाहे, बल्कि महबूब खां घुरण खुद तौहीद आहे। महबूब ॾींदो आहे, व अम्मा साइल फला तनहर, ओ मुंहिंजा महबूब जेको साइल अची उनखे झिड़कजाए न, जेको साइल ईंदो वञी उन जूं झोलियूं भरींदो वञजाए। मा सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैयन क़त्तु फ़क़ाल ला, पूरी जिंदगी मुझे दिलबर नबी खां कॾहिं बि कंहिं बि माण्हू का बि शइ घुरी त महबूब न कर कोन कई, जेका शइ जे घुरी महबूब उनखे ॾेई छॾी। पोइ जे तूं घुरंदे त मदीने वारो अॼु बि तोखे ॾींदो। इंशाअल्लाह मदीने हलबो वरी वरी, इंशाअल्लाह हलबो वरी वरी, हर माल मुस्तफा खां घुरबो वरी वरी, इंशाअल्लाह मदीने हलबो वरी वरी, इंशाअल्लाह मदीने। हाँ हे साईं मूंसां गॾु हो हींअर उमरे शरीफ़ ते 5-6 ॾींहं थिया न मोटिया आहियूं। साईं खां पुछ त मदीने वारो केॾो सखी आहे, ॾिए थो या कोन थो ॾिए। हीअं आख़िरी भेरो जेॾीमहिल ज़ियारत जे लाइ वियुसि, ही मिस्कीन गुनहगार आख़िरी भेरो अर्ज़ कयो, मुंहिंजा सोना हाणे वञा थो ॻोठ पंहिंजे वतन सिंध ॾे, मुंहिंजा महबूब ॿियो कुझु न घुरिजे, बसि वरी जल्दी घुराइजो, मुंहिंजा महबूब मदीने ॾे वरी जल्दी घुराइजो। पहुतो आहियां 5 ॾींहं ते, 5 ॾींहं पूरा थिया। हिकिड़े माण्हू फोन कई, चईं हज़रत साहब आपको मुबारक हो। छाजी मुबारक तो दी? आपका मदीने का काम हो गया है। वह कैसे हो गया है? बोला इसी उतां जो खर्च टिकट जेको बि आहे उहो सभु असांजे मथां, तव्हां रुॻो तयार थियो मदीने वञो। हाँ महबूब जे दर ते सवाल करण जी देर आहे, मंगण जी देर आहे। महबूब अहिड़ा सखी आहिनि जो काइनात जूं झोलियूं भरे था छॾनि।
सुभान अल्लाह। हाँ, रब करेश अल्लाह सभिनी के मदीने जो दीदार नसीब। हाँ, भिटाई सोने भी केड़ा सोहना लफ्ज चया है। ओ मौला मदीनो दिखार पोए भली मारे लहने ओ जा गाय खड़ने जा। है मौला मदीनो दिखार पोए भली मारे लहने ओ जा गाय खड़ने जा। पानी पिरिय जे शर जो परवर के तू पियार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा। सुभान अल्लाह। मुझे सुनो अज भी हयात नबिया, अज भी मुझे दिल पर मोहम्मद जी रिसालत जारिया। तने रब फरमायो तो मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। ये न चई तो रसूल हुयो, अज भी आहे। साईं फरमाता इन इल्मी बाद मोती का इल्मी फिल हयात। मुझे दुनिया ता परते फरमाइण का पोबे मुझो इल्म इए हुंदो जिए अज मुझो इल्म मजार में आरामी थियण का पोबे मुझो इल्म इए ही बरकरार। साईं फरमाइन तमा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतुहु। मुसलमान जिते भी हुजे सलात पढ़ंदो आ तो उन्हें जे सलात सलाम जो आवाज मूं ताईं पहुंचंदो आ। असाबन चो सही जड़े तवा दुनिया तो पर्दो करे वींदो, जड़े तवा मजार में आरामी थींदो पो भला साजो सलाम बुधंदो या न। साईं फरमाइन ता हा हा जे हींअर थो बुधा वफात का पो भी तवा जा सलाम इए बुधंदुसे। इन नबी अल्लाह हय्यु युरज़क़ु। अल्लाह जो नबी पंजे कब्र में जिंदा हुंदो आ, रब वटा उन्हें के रोजी मिलंदी आ। अल्लाह जा नबी पंजे कब्रुन में जिंदा हिन, मुझो दिल पर मोहम्मद करीम भी जिंदा। आला हजरत फरमायो तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। रब तो फरमाता मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन मअहू, ऐं जेकी उन महबूब सां गॾु आहिनि। हे महबूब जो शान, पर जेके महबूब सां गॾु आहिनि उन्हनि जो शान बि रब क़ुरान में बयान कयो। महबूब सां गॾु केर आहिनि? हुजूर जा असहाबी महबूब सां गॾु आहिनि। हुजूर जा अहले बैत मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम सां गॾु आहिनि। अबू बकर महबूब सां गॾु आहे, उमर महबूब सां गॾु आहे, उस्मान गनी महबूब सां गॾु आहे, मौला अली मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम सां गॾु आहे, हसन हुसैन मुंहिंजे दिल पर नबी सां गॾु आहिनि, सैयदा फातिमतु ज़हरा मुंहिंजे दिल पर नबी सां गॾु आहे। जेके महबूब सां गॾु आहिनि उन्हनि जो शान भी अल्लाह पंहिंजे क़ुरान में बयान कयो आहे। हे महीनो इस्लामी कहिड़ो आहे ख़बर अथव जी? जमाद सानी। जमाद सानी जी 20 तारीख़ जुम्मे जो ॾींहुं नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमतु ज़हरा जी विलादत। न चई सुभान अल्लाह, या न ठारी हुई। मुझे महबूब जी पाक दामन न्याणी जी विलादत हिन महीने में थी। माहू वल्लज़ीन माहू, महबूब जी मैयत जी गाल आ त सैयदा साइण जो हिकड़ो वाक्य ॿुधाया है। हाँ सुभान अल्लाह।
ईद जो दिहाड़ो मुझे दिल पर मोहम्मद करीम ईद पढ़ाइया तो उस्मान गनी चे अर्ज करे तो या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब अज ईद जो दिहाड़ो दिल चवे थी तो मुझे अंगण ते हलो मुझी दावत खाओ जे महबूब तू असांजे अंगण ते अची तो ईद में ईद थी वने साईं फरमाए तुझी दावत कबूल या रसूल अल्लाह तवाजे असहाबन समेत तवाजी दावत थो कया साईं फरमाए त सहाबन सूधी मुखे दावत कबूल हजरत अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्दा मुझे सोने हबीब के दावत करे पंजे अंगण ते वठी आयो आ त उस्मान गनी हुजूर जूं विखूं गणींदो पियो अचे हुजूर अचन पिया न कदम गणींदो पियो अचे ताम तैयार थियो नंगर थियो खाधो वियो हुजूर दुआऊं दिनस वापस मोटिया त उस्मान गनी वरी भी मुझे महबूब जूं विखूं गणींदो आयो हुजूर वापस हवेली रे मोटी आया उस्मान गनी जेतरियूं विखूं हुयूं ओतरा पाना खरीद कयई उहे पाना आजाद कयई विख विख जो महबूब जे विख विख जो शुक्र अदा कया इन्हें दावत में हजरत मौला अली शेरे खुदा भी शरीक हुयो हजरत अली दावत खाई पंजे हवेली दे घर मोटियो आ पर सोने अली जो चेहरो मुबारक दुखारो हुजे पंजे अंगण ते वठी वियो मूं वटि मिसकीनी आ अज घर में का भी चीज मौजूद नाहे हाँ जे मूं वटि कुछ हुजे हा तो पंजे प्यारे पुनल खे अज मां भी दावत करे वठी अचा अज महबूब जी दावत मां भी झलिया मुझो सोनो मुझे अंगण अचे हाँ तो केडी दिल ठरी पवे हजरत सैयदा साइण फरमायो त अली दुखारो नथी वन मुझे बाबे मोहम्मद करीम के मुझी दावत वनी दईया सहाबन सूधी दावत दईया साईं फरमाए तो बीबी घर में तो कुछ भी मौजूद ना है साईं फरमाए थी ताली मानी जो इंतजाम फातिमा ज़हरा कंदी तू वञ मुझे प्यारे बाबा साईं के दावत करे वठी हजरत हैदरे करार मुझे सोने हबीब जी खिदमत में आयो या रसूल अल्लाह मुझा महबूब मु मिस्कीन अली जी दावत कबूल फरमायो सोने हबीब दावत कबूल कया हेडो हजरत अली दावत दियण वियो होडो सैयदतुन निसा साइण छाती करे जो बर्तन धोतई थाव धोई साफ करे और ढके पान घर जे कुंड में मुसलो विछाए नफल पड़ी दुआ जा हथ खई दुआ जा हथ खणी चदी मुझा मौला ओ मुझा रब करीम अज मुझो महबूब अब्बो मुझे अंगण ते अची रहो अज मुझे घर में खाधो ना है अज केड़ी दावत कया केड़ी मेहमानी कराया ओ मुझा मालिक करीम तुझा खजाना भरपूर आइन अज मुखे पंजे खजाने मां रोजी मिला त मुझो बाबो मोहम्मद करीम पंजे सहाबन सूदो मुझी दावत खाई वने ये मुझा मौला तुझा खजाना भरपूर है अज फातिमा ज़हरा तुझे दर ते उम्मीद जा हथ खया इन साइण जे अखियुनि में गोढ़ा अची वञनि था दुआ घुरी रही आ अञा दुआ पूरी न थी आ त घर में खाधनि जी खुशबू वई सुराण अची वई जेरी मल वनी वे कपड़ो हटाई तो वे खाली बर्तन जन्नत जे ताम सा भरपूर थी विया सुभान अल्लाह हजरत मौला अली हुजूर जन के वठी आयो आ पर हबीबन जा कदम गणींदो पियो अचे ओ यारो अंगण ते मुझे आयो ओ केड़ी कया मेहमानी वो यार अंगण ते मुझे आयो
जेमल सोना हबीब मौला अली जे घर में अचे पोता हिन अली दिसे पियो नेण ठरन से पिया छा पियो चवे के आशिक बयान कयो मुलाकाते हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई सुभान अल्लाह हबीबन करीमन सहाबन सूदो मौला अली जी दावत खादिया महबूब फरमाइन था तो उस्मान जी दावत दुनियावी खादा खादा सी अली जे घर ते जो जन्नत जाता हम दुनिया में खादा सी सुभान अल्लाह हजरत अली वरी महबूबन सा गरजी हवेली ते अचे थो पर विखू गणींदो पियो अचे दोस्ताने मोहतरम हजरत अली वरी घर मोटियो आ साइण के चवे थो तो बीबी हजरत उस्मान हुजूर जो विखू गणियूं विख विख जे बदले में पानो वठी वरी आजाद कयो हुई मां पंजे महबूब जे विखुन जो केड़ो शुक्र अदा कया साइण फरमायो अली पियो मां इन विख विख जो बदलो पंजे रब करीम खां वठां थी वरी साइण मुसलो विछाए दुआ जा हथ कयान मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब जेके विखूं भरे मुंहिंजे अंगण ते आया विख विख जे बदले में हबीबन जा उम्मती बख्शे जन्नत जा हकदार बनाए दे आवाज आयो ओ फातिमा तुझी दुआ मकबूला विख विख जे एवज महबूब जा उम्मती बख्शे जन्नत जा हकदार बनाए छडियास वल्लज़ीन माऊ अशद्दाउ अलल कुफ़ार जेके महबूब सां गॾु आहिनि उहे काफ़रनि ते सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम हिक ॿिए में वॾी बाझ ऐं वॾी मुहबत रखण वारा आहिनि के चाय में काफिलो साथ धनी सरवान वार वठे वागू कया पवान हूंद पलाण जेड़ो पुनल पाण तेरी सिटा साथ जी जेड़ो पुनल पान शान वारो तेरा महबूब जा आल बैत शान वारा तेरा हुजूर जा असहाबी शान वारा अब गाल समझो था सारी दुनिया जा गौस कुतुब कलंदर गडु कजन पर असहाबी जे जुत्ती जे दस जे बराबर भी न था बणजी सके असहाबी जो शान मत हां अकीदो इहो रखो त मदीने वारो साईं पंजे शान में बेमिसाल हाँ ऐं महबूब जा असहाबी पंहिंजे शान में पंहिंजे सहाबियत वारे दर्जे मकाम में बेमिसाल आहे हाँ ऐं महबूब सां भी मोहब्बत रखणी आहे त महबूब जे असहाबन सां भी मोहब्बत महबूब जे अहल बैतन सां भी मोहब्बत हाँ मोहब्बत ये ना है जो ज़बानी दावा करे त मां मुहिब्बा मां आशिक आहियां पर न मोहब्बत ज़ाहिर थींदी आहे पंहिंजे कौल ऐं फेल सां जे मोहब्बत आहे त पोइ महबूब जो फरमान मञिबो मोहब्बत मदीने वारे सां आहे त महबूब जी सुन्नत ते अमल कबो शरीयत ते अमल कबो साईं फरमाइनि था कसु शवारिब वरखुल लुहा मुछूं कटायो सुहारी रखायो महबूब जी सुन्नत आहे न हाणे जे इश्क आहे मदीने वारे साईं सां त सुहारी रखाए कबूल थधा थधा थी वियो थधड़ी हवा घुली वई चओ त महबूब जी सुन्नत ते अमल कबो इंशाअल्लाह हाँ नमाज 5 वक्त पढ़ो दाढ़ी मुबारक रखायो मस्जिद के आबाद कयो कुरान जी तिलावत कयो हलाल रोजी खाओ हलाल कमायो बच्चन के भी हलाल खारायो बेदीनी जा कम छडियो जुल्मन जा कम छडियो मिलावत कूड़ खोट खयानत गीबत बदगोई छडे अल्लाह जे हबीब जे दर जी गुलामी इख्तियार कयो महबूब जी सुन्नत शरीयत ते हलंदो रब तांजो हे जहान भी मोचारो कंदो हुन जहान जी भी भाई नसीब हिते भी वहवा हुते भी वह बिनी जहान जी भलाई मिलंदी पर मुंजा पिरी प्यारा इहो गस इहो पंध तडे मिलंदो जने अल्लाह वारन जी सोबत में वे
सालनि जी संगत में वे तोखे दावत ॾिनी वई हर इस्लामी महीने जी 24 जी रात 23 जी शाम 24 जी रात मातली तोखों परे नाहे हर महीने महफ़िल थींदी आहे पुट अखे ऐं कन जे विच में बि 4 आङिरियुनि जो मुफ़ासिलो आहे जा शइ कननि सां ॿुधजे सां हली वञे अखियुनि सां ॾिसजे न हिते ओट ते ख़बरूं अहिड़ा माण्हू करनि था मातली न वञो जादू अथसि जेको थो वञे लो जेको थो वञे काबू काबू जो त कहिड़ो मूंखे को 5 जिरेब ज़मीन जा लिखी ॾिना अथसि काबू जो त निमाज़ थो पढ़े ॾाढ़ी रखी अथसि महबूब जी सुन्नत ऐं शरीयत ते हलियो आहे अहिड़ो जादू त ख़ुदा करे हर मुस्लमान खे लॻे न जॾहिं महबूब वटि ईंदा हा न असां बि सगोरा त काफ़र चवंदा त मुहम्मद वटि जादू अथव न वञिजो जादू लॻी वेंदो ओ मुझा पिरी प्यारा तो ये बुद्धल खबरुन ते न हल पंहिंजे अखियुनि सां हली ॾिस केतिरो फ़ाइदो थिए थो हज़ारे माण्हू सुधरी नेक ऐं साले बणिजी रहिया आहिनि महबूब जी सुन्नत ऐं शरीयत जा ताबेदार बणिजी रहिया आहिनि त उन मुहम्मदी महफ़िल में शरीक थी नेक ऐं साले थी इश्क रसूल पंहिंजे सीने में पैदा कर तुंहिंजा 2 जहान रब मोचारा करे छॾींदो रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए रब शल असां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्ला बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल ईमान व ज़य्यिनहु फी क़ुलूबिना व कर्रिह इलैना अल कुफ्र वल फुसूक वल इस्यान वजलना मिन अर्राशिदीन अल्लाहुम्मा जलना मिन इबादिक अस्सालिहीन अलमुखलिसीन अल्लाहुम्मा अग़फिर लना व लिसाइरिल मुस्लिमीन या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा जन ही महफ़िल सजाई आहे ख़र्च कयो आहे उन्हनि सभिनी खे बहितर अजुर अता फरमा जेकी हिन महफ़िल में विखूं भरे आया आहिनि उनखे विख विख जो बहितर अजुर अता फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा मुंहिंजा मालिक करीम असांजा हथड़ा ख़ाली न मोटा महबूब जो इश्क अता कर मदीने वारे साईं जी सच्ची सिक ऐं मुहब्बत अता कर हबीबन जे दर जी ग़ुलामी नसीब फरमा असां सभिनी खे इश्क ऐं अदब सां हबीबन जे बारगाह जी हाज़िरी नसीब फरमा मदीने वारे साईं जे दर जी इश्क सां हाज़िरी नसीब फरमा मुंहिंजा मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा या अल्लाह हिन पूरे इलाइक़े ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन आमीन आमीन नस्तगीथु बिरहमतिक या रहीम या करीम या अकरमुल अकरमीन या रहमान रहीमीन